अमां सभिनी खे भलीकार चवां थी। जीअं त आगाज़ में भगत कबीरदास जी ॻाल्हि हले पई, उन जे शाइरी ते ई अॼु मां सोचियो त अमां सां गुफ़्तगू कजे, ॻाल्हाइजे ऐं उन शाइरी खे बयां कजे त केतिरी आसानीअ सां, केतिरी सादगीअ सां अहिड़ी ॻाल्हि करे विया आहिनि सूफ़ी बुज़ुर्ग जिन खे सम्झणु, जीअं त मां आगाज़ में चयो त हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, पर मुश्किल बि न आहे, नामुमकिन बि न आहे। इन जे लाइ बसि थोरो इंसान खे सब्र करिणो आहे, ज़िंदगी खे सम्झणो आहे, पंहिंजे पाण खे परखिणो आहे ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां उन लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिशि कंदो ऐं उन फ़लसफ़े खे पढ़ण जी कोशिशि कंदो त ज़िंदगी तमामु घणी आसान थी वेंदी। इन करे हिकिड़ो शेर मूंखे ज़हन में आयो ऐं मां सोचियो त अमां सभिनी सां ज़रूरु हिन खे शेयर करणु खपे। माया मरी न मन मरा, मर गए शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह गए दास कबीर। ॾिसो, ही दुनिया माया आहे, मोह आहे। इंसान खे फेरण जे लाइ, इंसान खे पंहिंजे मक़सद तां हटाइण जे लाइ ही रंग आहिनि जेके इंसान खे परेशान करे था छॾनि। आगाज़ में ब्रेक ते वञण खां पहिरियों बि इहा ई ॻाल्हि हले पई त लालच ऐं नफ़्स हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे वाक़ई पंहिंजे मक़सद तां हटाए छॾनि था। हालांकि असांखे हक़ीक़तुनि जी बि ख़बर आहे, असां जॾहिं क़ुर पाक खे खोले पढ़ूं था, उन फ़लसफ़े खे सम्झूं था त हर ॻाल्हि असांजे साम्हूं आहे, पर उन जे बावजूदि असां हिन दुनिया जे रंगनि में मिली था वञूं। इन जो कारण इहो आहे त असांजो ईमान मज़बूत न आहे। जेकॾहिं असांजो ईमान पुख़्तो हुजे, ईमान पको हुजे त पोइ यकीन कयो हिन ज़िंदगी खे सम्झणु एतिरो बि मुश्किल न आहे। परेशानियूं इंसान जी ज़िंदगी में ईंदियूं आहिनि, पर अलाह साईं जो इम्तिहान हूंदियूं आहिनि ऐं हीअ ज़िंदगी समूरी इम्तिहान आहे आख़िरत जे ज़िंदगी जे लाइ, त जे इंसान हिन दुनिया में रहे, हिन दुनिया जो जेको मक़सदु आहे, जेको मतिलबु आहे, उनखे सम्झे, पंहिंजे पाण खे सम्झे, पंहिंजे अंदर में पंहिंजे उन रब खे सम्झे जेको मौजूदु आहे, उनखे तलाश करे ऐं उन जे रमज़ुनि खे सम्झे। जेकॾहिं इहे सभई शयूं इंसान सम्झी वञे थो त पोइ जेका अॻिते वारी ज़िंदगी आहे उन में आसानी आसानी आहे। पर जेकॾहिं तव्हां हिन दुनिया जे हिन मोह में अची था वञो, पंहिंजे पाण खे हिन ॾियार में फासाए था छॾियो, त पोइ जेका अॻिते जी ज़िंदगी आहे उहा तव्हांजे लाइ ॾाढी कठिन आहे, ॾाढी मुश्किल आहे। सो इन करे हिन ज़िंदगी खे सम्झणो आहे ऐं हिन ज़िंदगीअ में सुठो करिणो आहे। जेकॾहिं मन में ॻाल्हि सुठी आहे, मन में सोच सुठी आहे, त पोइ यकीन कयो नेकी करण जे लाइ तव्हांखे सोचणो न पवंदो त हाणे मूंखे नेकी करणी आहे। ऑटोमेटिकली तव्हां खां नेकियूं थींदियूं, छो जो इहा अलाह जी रमज़ आहे, इनखे ई सम्झणो आहे। बहरहाल असां सां गॾु फ़क़ीर गौस बख़्श ओढो बि मौजूदु आहे ऐं कलाम जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं। सो कहिड़ो कलाम तव्हां हाणे पेश कंदो? हाणे मां तव्हांखे सूफ़ी पहलवान फ़क़ीर जो ॿोल ॿुधाईंदुमि। मुंहिंजे जेकाबाद शहर जो बुज़ुर्ग आहे, उनजी तव्हां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह थी वेंदो। दुनिया ढूंढ तालिब कुत्ते, दुनिया ढूंढ तालिब कुत्ते जेके दरसन हैरानी हूं, हदे उते होद तिना दी जेके विड़दे उम्र विहाणी हूं। अकुल ते कोताह कुछ न जानन, पैत विलोड़न पानी हूं। बाज जिक्र अल्लाह दा बाहू, ओही कूड़ी राम कहानी हूं। ओला लावो अला अलिफ अला पढ़ हाफिज होयूं ना गया पढ़दा हिजाबू, पढ़ पढ़ आलिम फादिल होयूं तालिब होयूं ज़रदाहू। लख हज़ार किताबां पढ़दा तब ज़ालिम नफ्स न मरदाहू। बाज फ़कीरा किसे नहीं मारा बाहू, यो ज़ालिम चोर अंदर दाहू। ओ अला अला ओ अला अला ओ
सगिया भेणी नदुरे में शहंशाह हक भाऊ साईं फरमाए थो त दीन ऐं दुनिया जेके ॿ भेणियूं आहिनि जे शरीयत में निकाह में ॿ भेणियूं माण्हू वटि न हूंदियूं न रही सघंदियूं आहिनि इन तरीक़े सां जंहिं वटि दुनिया हूंदी उन वटि दीन न हूंदो इहो वाज़े करे ॿुधाए थो भाऊ साईं दीन ते दुनिया सगिया भेणी ते को अकुल नहीं समझंदा तू है भेणी निकाह के विच दोसरा नहीं फरमेंदा बाह ते पानी ठाम के विच वासा नहीं वल देंदा मुठी दुहई जहान कहीं दे बाहू मुठी दुहई जहान कहीं दे बाहू चाहे दावा की तामन दाहू होला वो जाबिर दुनिया जा इश्क मौला जाबिर दुनिया जा इश्क मौला वो इश्क मौला जो अमन वो इश्क मौला जो अमन वो इश्क मौला जो अमन इश्क मौला जो वो जाबिर दुनिया जा इश्क मौला वो जाबिर दुनिया जा इश्क मौला वो इश्क मौला जो अमन वो इश्क मौला जो अमन वो इश्क मौला जो अमन इश्क मौला जो अमन हो जाबिर दुनिया जा इश्क मौला जो अमन जाबिर दुनिया जा इश्क मौला शाह अब्दुल्ला दौलत खजाना माल दर बजान थी प्यारा न कर दौलत खजाना माल दर ओ दौलत खजाना माल दर बजान थी प्यारा न कर दौलत खजाना माल दर बजान थी प्यारा न कर साथी न थी दई मज कबर वो साथी न थी दई मज कबर सब तुहरे छोड़े जाबिर दुनिया जा समझायो मुखे तेरे मुगा सुखी सदाए तो भगवान समझायो मुखे तेरे मुगा सुखी सदाए तो भगवान तेरे मुगा
वाह तमामु बहितरीन। ख़ासि करे जेका दुनिया जी ॻाल्हि थी त वाकई दुनिया दोरंगी आहे ऐं इन करे हिन महिल ताईं जेका ॻाल्हि हले पई उहा दुनिया जे इन ई मोह जी हले पई त इंसान दुनिया में फासी थो पए। चवंदा आहिनि त जेकॾहिं दुनिया इंसान जे हथनि मां निकिरी वञे पैसे वारी दुनिया त इंसान ग़रीब थी वेंदो आहे, पर जेकॾहिं इहा ई दुनिया इंसान जे दिलि मां निकिरी वञे त पोइ इंसान वली थी वेंदो आहे। छो जो इंसान जे अंदरि मां लालच ख़तमु थी वेंदी आहे। नफ़्स खे जेका बीमारी लॻियल आहे लालच जी, त उहा जॾहिं बीमारी ख़तमु थी वेंदी आहे त पोइ रूह तव्हांजो पाक थी वेंदो आहे ऐं उन में पोइ तव्हां पंहिंजे रब खे आसानीअ सां तलाश करे सघो था, ॻोल्हे सघो था। पर ज़रूरी आहे त हिन लालच खे, हिन नफ़्स खे तव्हां मारियो। ऐं हिन दुनिया जो सभ खां वॾो जेको चैलेंज आहे उहो इहो ई आहे त इंसान पंहिंजे नफ़्स खे नथो मारे सघे। छा ख़्यालु आहे ओॾा साहिब? ईअं ई सही ॻाल्हि आहे, आहे। नफ़्स जा ग़ुलाम आहियूं ऐं नफ़्स हर कंहिं ते कंट्रोल कई वेठो आहे, पर मारण वारा आहिनि पिया आहिनि जवान। बिल्कुलु पिया आहिनि। जिन उनखे मारियो त उहे उन्हनि जे मथां जिन नफ़्स खे मारियो उहो को लतीफ़ बणियो, जी जी, को बाहू बणियो, को सचल साईं बणियो, को कबीरदास बणियो, वली थी विया। अल्लाह खे मञियो ऐं उनजी इबादत कई, सही, उहो त हाणे कामिल आहे। पर हाणे दुनिया जे हिसाब सां त वरी माण्हू उन शइ खे नथो सम्झे न। हा बिल्कुलु। ऐं असल में हक़ीक़त इंसान जी इहा ई आहे त इंसान हिन दुनिया जे रमज़ुनि खे सम्झे त दुनिया छा थी चए, असांखे कहिड़े पासे ॾे वञिणो आहे। दुनिया तमामु घणी ख़ूबसूरत आहे। दुनिया में अल्लाह साईं जो हर रंग आहे। मालिक जी तख़लीक़ एतिरी ख़ूबसूरत आहे, पर इंसान हिन तख़लीक़ खे हिकिड़े ॿिए रंग सां वरितो आहे। ऐं मालिक हीअ जेका तख़लीक़ कई आहे उहा इंसान जे आसानी लाइ कई आहे। जी जी, तव्हां विच में ॻाल्हायां थो त हू चए थो त वाणिया जेके आहिनि त पिपिल जे वण जी पूजा कंदा आहिनि, चवंदा आहिनि पिपिल में जेको अलाह रहे थो। रोहन फ़क़ीर चए थो न, अलाह हर जॻह मौजूदु आहे, हर जॻह मौजूदु। सिर्फ़ु तोखे ॾिसण जी ऐं सुञाणण जी जेको आहे त सघ हुजे त तोखे अलाह हर हंधि नज़र ईंदो। कीअं चवे थो उहो त पिपिल में जे परमेसर त बबुर में की ॿियो, जे इस्लाम आयो अलाह खां त ही कुफुर कंहिं कयो, जे काबो घर ख़ुदा जो त की देविल दो कयो। हाणे काबे में अलाह आहे त देविल में अलाह खे झलदा तूं न वञ। अलाह हर जॻह ते मौजूदु आहे न, अलाह हर जॻह ते जेका हर शइ ते आहे ई आहे, अलाह हाज़िर नाज़िर आहे। चवंदा आहिनि न, जे काबो घर ख़ुदा जो त की देविल दोह कयो, मड़ी ऐं मस्जिद में ॿरे हिकु ॾियो, रोहिल कीअं पियो खलल अची हिन ख़ल्क़ में। वाह वाह, माशाअल्लाह। ऐं इन में जेको फ़लसफ़ो हुयो उहो वॾो कमाल हुयो। इहे ॻाल्हि अलाह साईं जे नओ इंसान जे मास सां जुड़ियल आहे। अलाह साईं त ईअं जुड़ियल आहे, पोइ ख़बर न आहे छो इंसान अलाह खे हिते उते वते थो ॻोल्हींदो, पंहिंजे अंदर में नथो ॻोल्हे। त अलाह असांजे अंदर में समायल आहे। जेका शइ समायल हुजे उहा भला परे कीअं थी सघे, सोचिजो ज़रूरु। ऐं तुंहिंजी तंदु तवार में फ़िलहालु वक़्तु आहे मुख़्तसिर साईअ जो। साईं ॾांहुं वधंदासीं, साईअ खां पोइ हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। रहिजो असां सां गॾु। जी बस मुख़्तसिर साहीअ खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम तुंहिंजी तंदु तवार में। ब्रेक ते वञण खां पहिरियों असांजी जेका ॻाल्हि ॿोल हले पई उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हवाले सां हले पई। इहा ई ॻाल्हि असां कयूं पिया त अलाह साईं इंसान खां परे न आहे, सिर्फ़ु ॻोल्हण जी ज़रूरत आहे। ऐं इन खे असां ॻाल्हियुनि वसीले बयां कयो, पर बुज़ुर्गनि इन खे पंहिंजे अंदाज़ में बयां कयो आहे। ऐं उहो जेको अंदाज़ आहे उहो मन खे मोहींदड़ आहे, रूह खे छुईंदड़ आहे। छो जो कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असां करे वेंदा आहियूं, पर उहे एतिरियूं डीप हूंदियूं आहिनि जो हर कोई उन्हनि खे सम्झी न आहे सघंदो। ऐं जेके सम्झंदा आहिनि त उन्हनि वटि वरी उन्हनि ॻाल्हियुनि जो जेको मतिलबु हूंदो आहे या जेका वैल्यू हूंदी आहे उनखे असां कॾहिं बयां नथा करे सघूं। सो अलाह साईं जी ॻाल्हि हले पई त अलाह साईं इंसान खां परे न आहे, दूर न आहे। इन हवाले सां हिकिड़ो पंजाबी में शेर आहे जेको मां अर्ज़ु करणु चाहींदसि। रब बंदे दी जात को जिवें कपड़े दे विच रू, कपड़े दे विच रूह है लुकिया, एदा विच बंदे दे तू, आपे बोले ते आप बुलावे ते आप करी हू हू। यानी कि अलाह साईं ऐं बंदे जी जेका ज़ात आहे उहा हिकु ई आहे। छो जो अलाह साईं बंदे जे अंदरि वसे थो, अंदरि रहे थो। ईअं ई आहे जे कपिड़े जे अंदरि रूह लिखियल आहे, ईअं अलाह साईं रूह जे अंदरि आहे, अलाह साईं रूह जे अंदरि समायल आहे। ऐं अलाह साईं जी जेका ज़ात आहे उहा एॾी महिरबानी आहे जो तव्हांजे रूह खे तव्हांखे चाहे त काॾे बि फेरे सघे थी, काॾे बि मोड़े सघे थी। पर शर्त इहा आहे त तव्हां अलाह साईं ते उहो अक़ीदो रखंदा हुजो। न त पोइ छा थींदो आहे, जेकॾहिं अलाह साईं ते असांजो थोरो बि ईमान काथे कमज़ोर पवंदो आहे त पोइ हीअ दुनिया असांखे पंहिंजे पाण ॾे मोड़े वेंदी आहे। जॾहिं पंहिंजे पाण ॾे मोड़ींदी आहे त पोइ असां अलाह खां परे थींदा वेंदा आहियूं। हीअ जेको टाइम हले पियो, जेके सिचुएशन्स हलनि पियूं, इन में हर इंसान पंहिंजे रब खां परे आहे, पंहिंजे रब खां दूर आहे। इन जे लाइ वॾा इंट्रस्टिंग बहाना आहिनि।
असां हे कमु पिया कयूं इन करे नमाज़ न पढ़ी सघियासीं, असां हो कमु पिया कयूं इन करे असां क़ुर पाक न पढ़ी सघियासीं। पर अलाह साईं खे तव्हां हर वक़्तु यादि आहियो, अलाह साईं वटि को बहानो न आहे त हू पंहिंजे बंदे खे विसारे या पंहिंजे बंदे खे यादि न करे। तव्हां या असां सभई अलाह साईं जी तख़लीक़ आहियूं, मालिक खे हर वक़्तु यादि आहियूं। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं कलाम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, उनखां पोइ ॻाल्हि ॿोल खे बि अॻिते वधाईंदासीं। सो हाणे कहिड़ो कलाम तव्हां पेश करणु चाहींदो? हाणे मां तव्हांखे पंहिंजे मुर्शिद शहनशाह हाजी बुढ़ल साईं जो गुण ॿुधाईंदुमि। अज तू नाए अल्लाह जे ओ मुखे सो ढलकियां न सिका ओ दिल में दर्द फिराक जा तुझा मन में मच मता वो बिरहा तुझे जीबा है उधल जी अंदर झड़का जान बजा गाए वे अला पाए जी अंदर झाती बुढ़ल साईं चए थो मुंहिंजा बाबू मागे ई मोल आहियां, मूंखे छा लाइ मागे कीअं चए थो जान बजा गाए वे अला वो पाए जी अंदर झाती वो मारण आए मुयल खणी कुहण जी काती मारण आए मुयल अला खणी कुहण जी काती ओ तो सां दिल फाथी उठल कुसण मुंह त कबूलियो वो जनु लकड़ी चोट न नादी मस्त फिरे दिल मां जनु लकड़ी चोट न नादी मस्त फिरे दिल मां ओ मस्त फिरे दिल मां दी अला मस्त फिरे दिल मां दी मस्त फिरे दिल मां दी लकड़ी चोट न नादी मस्त फिरे दिल मां दी जनु लकड़ी चोट न नादी मस्त फिरे दिल मां दी ओ मस्त फिरे दिल मां दी अला मस्त फिरे दिल मां दी मस्त फिरे दिल मां दी जनु लकड़ी चोट न नादी मस्त फिरे दिल मां जनु लकड़ी चोट न नादी ओ यार मस्त फिरे दिल मां दी राजा की हाँ तलब तवाजी 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 ओ राजा की हाँ तलब तवाजी राजा की हाँ तलब तवाजी राजा की हाँ तलब तवाजी ओ वालो नया है कवाती मस्त फिरे दिल माती ओ वार नया है कवाया मस्त फिरे दिल माती मस्त फिरे दिल माती अला मस्त फिरे दिल माती मस्त फिरे दिल माती जनु लकड़ी चोट न नाती मस्त फिरे दिल माती जनु लकड़ी चोट न नाती ओ यार मस्त फिरे दिल माती
सुलावा ओ सूर इन्हीअ जी सुध सोई जाने सूर इन्हीअ जी सुध सोई जाने सूर इन्हीअ जी सुध सोई जाने ओ सूर इन्हीअ जी सुध सोई जाने सूर इन्हीअ जी सुध सोई जाने सूर इन्हीअ जी सुध सोई जाने ओ सूर इन्हीअ जी सुध सोई जाने सूर इन्हीअ जी सुध सोई जाने सूर इन्हीअ जी सुध सोई जाने इश्क अरे मझ आती मस्त फिरे दिल मांदी देखा इश्क अरे मझ आती मस्त फिरे दिल मांदी मस्त फिरे दिल मांदी अला मस्त फिरे दिल मांदी मस्त फिरे दिल मांदी लगनी चोट नादी मस्त फिरे दिल मांदी जन लगनी चोट नादी मस्त फिरे दिल मांदी अंगण कुठल जे यार जोड़ी दो अंगण कुठल जे यार जोड़ी दो अंगण कुठल जे यार जोड़ी दो ओ अंगण कुठल जे यार जोड़ी दो 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 अंगण कुठल जे यार ओ ती दस बाह से नाती मस्त फिरे दिल मांदी ओ ती दस बाह से नाती मस्त फिरे दिल मांदी ओ मस्त फिरे दिल मांदी अला मस्त फिरे दिल मांदी मस्त फिरे दिल मांदी लगनी चोट में नाती मस्त फिरे दिल मांदी जन लगनी चोट में नाती मस्त फिरे दिल मांदी तमाम बेहतरीन माशाल्लाह। ऐं सूफ़ी कलाम खे ॿुधण वक़्तु जेको सुकून इंसान जे अंदर में तारी थिए थो, यकीन कयो उनखे शायदि जेको सूफ़ीज़म खे पसंदि करे थो या सूफ़ी कलामनि खे सूफ़ी बुज़ुर्गनि खे पसंदि करे थो, सूफ़ी बुज़ुर्गनि जेका शाइरी आहे न उहा हक़ीक़त में अलाह जो ज़िक्र आहे। सही, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, तमामु सुहिणी अलाह ॻाल्हि। जूं ॻाल्हियूं कनि था ऐं अलाह जे हिसाब सां ॻाल्हाइनि था। जेके लफ़्ज़ आहिनि उहे उन्हनि शाइरी में अलाह जो ज़िक्र आहे। ठीकु, उन करे जेका आहे इहा शइ मतिलबु हिकिड़ो सुकून आहे इन्हनि ॿोलनि में, हिकिड़ो सकूत आहे इन्हनि ॿोलनि में। ऐं मौलाना रूमी बि फरमाए थो त सकूत ख़ुदा जी ज़ुबान आहे, बाक़ी हर शइ हिकिड़ो नाकाम तर्जुमो आहे। ऐं यकीनन इन फ़लसफ़े खे, इन फ़िक्र खे मौलाना रूमी तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजे कलाम वसीले वाज़े कयो आहे। वरी लतीफ़ सरकार जी ॻाल्हि कयूं, सचल साईं जी ॻाल्हि कयूं, त पोइ उते उन्हनि जे शाइरी में, उन्हनि जे शाइरी जे सिट में रब वसे थो ऐं रब छलके थो, रब नज़र थो अचे। पर शर्त इहा आहे त माण्हू उनखे उन अंदाज़ सां पढ़े। अक्सर माण्हू इन सूफ़ी शाइरी खे मजाज़ ॾांहुं वठी वेंदा आहिनि, पर मजाज़ बि ॾाकण आहे हक़ीक़त ताईं पहुचण जी। हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे न। हा, जेको जहिड़ी सोच जो मालिक हूंदो त उहा उन शइ खे उहा सोच ईंदी न। सही, जेको अलाह जे तरफ़ हूंदो त वरी उनखे अलाह जी सोच ईंदी। ठीकु, जेको ज़माने जे हिसाब सां हूंदो त वरी उनखे ज़माने जी सोच ईंदी। सही। अच्छा माशाल्लाह, तव्हांजी गुफ़्तगू मां बि इहो अहसासु थिए पियो त तव्हां बि सूफ़ी ख़्यालु रखो था। छो जो हिकिड़ो त मां अक्सर ॾिठो आहे त कुझु फ़नकार हूंदा आहिनि जेके सूफ़ी कलाम ॻाए उनखां पोइ वरी पंहिंजी ज़िंदगी में मगन थी वेंदा आहिनि, पर कुझु वरी अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो कलाम ऐं जिन जी ॻाल्हि ॿोल उहा हिकु जहिड़ी हूंदी आहे ऐं उन मां अहसासु थींदो आहे, अंदाज़ो थींदो आहे त वाक़ई ई माण्हू सूफ़ीज़म खे सम्झे थो। सो तव्हां सूफ़ीज़म खे कीअं डिफाइन कंदो, कीअं बयानु कंदो, केतिरो सम्झो आहे हिन महिल ताईं? ऐं इनखे सम्झण लाइ त वॾो टाइम खपे, ज़िंदगी खपे। बिल्कुलु। पर हाणे असां त वेंदा आहियूं साईं दरगाह ते, बुढो साईं दरगाह ते वेंदा आहियूं, उते साईं जन सां वास्तो रहियो आहे। हाणे असां तीअं सम्झूं था त सूफ़ी आज़म जेको आहे हिकु अलाह जे तरफ़ ई सिकण जो रस्तो आहे, अलाह जी तारीफ़ करण जो रस्तो आहे। ऐं हिन में जेको आहे बुज़ुर्ग बि इहो ॿुधाइनि था त तव्हां अलाह जी इबादत कयो ऐं तनक़ीद कनि था त तव्हां 5 वक़्त निमाज़ पढ़ो, अलाह जी तारीफ़ कयो ऐं अलाह जे रस्ते ते ई हलो। सही। पर असां माण्हुनि जी सोचां जेके अलॻि अलॻि आहिनि, हाणे के माण्हू इन तरीक़े खे वरी ग़लति सम्झनि था, के कीअं सम्झनि था, के कीअं सम्झनि था। सही। असल में छा आहे त सूफ़ियुनि जी जेका ॻाल्हि आहे उनखे सम्झणु इन करे थोरो मुश्किल आहे, छो जो अक्सर हिकिड़ी सिट हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहे, ॿी सिट ॿी ॻाल्हि चवंदी आहे, पर ॿई पाण में ॻंढिलूं हूंदियूं आहिनि ऐं माण्हू हिनखे अलॻि सम्झंदा आहिनि। हाणे कुझु सूफ़ी चवंदा त रोज़ो नमाज़ूं सभु
चङा कम आहिनि पर उहो को ॿियो फ़हम आहे, को ॿियो कमु आहे जंहिंसां माण्हू पंहिंजे रब खे पसी सघे थो। त छा आहे त उन फ़लसफ़े खे सम्झणो आहे त उहा बि ॻाल्हि रब जी आहे। उहा त ॻाल्हि सही आहे, पर जंहिं बुज़ुर्ग जी जेतिरी मंज़िल हूंदी न उहो पंहिंजी मंज़िल जी ॻाल्हि कंदो। सही। मां वञी कराची न पुॼी सघंदुमि त मां कीअं कराची जी ॻाल्हि कंदुमि? ॻाल्हि आहे। सम्झो, जिते पुॼी सघंदो आहे जेको उहो पंहिंजे हिसाब जी ॻाल्हि कंदो आहे। सही। सम्झी वियो? बिल्कुलु। सो इहा ई ॻाल्हि त असां पंहिंजे व्यूवर्स खे सम्झाइणु चाहियूं था त ख़बर न आहे छो असांजा जेके बि हिन महिल काफ़ी ख़ैर अॼुकल्ह जेको फीडबैक असांखे मिले पियो, जेका राय तन तवार जे हवाले सां मिले पई, उन यकीन कयो हिकिड़ी दिली ख़ुशी, हिकिड़ो दिली सुकून महसूसु थिए पियो त असां जंहिं तंदु खे ॻंढणु चाहियूं पिया उहा तंदु हाणे जुड़े पई, उहा तंदु ॻंढिजे पई। ऐं इहो अहसासु मूंखे तव्हांजे फीडबैक मां थियो त तव्हां हिन प्रोग्राम खे पसंदि कयो था, तव्हां हिन प्रोग्राम में जेको कलाम ऐं कचहरी जो जेको सिलसिलो आहे उनखे तव्हां ॿुधो था ध्यान सां। इवन तन तवार जे पेज ते जेके असां सूफ़ी कलाम या सूफ़ी शाइरी असां अपलोड कंदा आहियूं उनखे तव्हां लाइक कयो था ऐं उन ते वरी तव्हां जेको तबसरो कयो था त उहा ॾाढी सुठी शइ लॻंदी आहे। त इन जो मतिलबु आहे त तव्हांजो ख़्यालु हिन पासे ॾे अचे पियो ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे त तव्हांजो ख़्यालु ॾिसो, को बि कमु जल्दी न आहे थींदो, तकड़ में न आहे थींदो, आहिस्ता आहिस्ता स्टेप बाय स्टेप थींदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं मंज़िल ॾांहुं वधो था त लाज़िम आहे तव्हांखे आहिस्ता आहिस्ता पंधु करिणो पवंदो। जेकॾहिं तव्हां डुक भरींदो त पोइ तव्हां सहकी पवंदो, थकिजी पवंदो ऐं थी सघे थो तव्हां उन मंज़िल ते पहुचण खां पहिरियों ई तव्हां वापसी जो रस्तो पकड़ियो। त इन करे ज़रूरी आहे तहमुल सां, सब्र सां, बर्दाश्त सां ऐं हर शइ खे डीपली सम्झण सां ही शयूं इंसान खे मिली सघंदियूं। इहे जल्दबाज़ी जो कमु न आहे। वधंदासीं मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं ऐं ब्रेक खां पोइ वरी हिन ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं। ॾिसंदा रहिजो तुंहिंजी तंदु तवार। जी व्यूअर्स, मुख़्तसिर साहीअ खां पोइ अवां जे ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं उन ई तंदु खे असां ॿीहर जोड़ींदासीं। प्रीत ऐं इश्क जी उहा तंद आहे जेका मालिक सां ॻंढणी आहे ऐं उन हवाले सां असांजी गुफ़्तगू हले पई। भगत कबीर जो बैत आहे, प्रीत न कीजो पंछी जैसी जल सूखे उड़ जावे, प्रीत तो कीजो मछली जैसी जल सूखे मर जावे। यानी कि इश्क तव्हां जंहिंसां बि कयो था, जंहिं बि हस्तीअ सां कयो था, उहो तव्हांजो एतिरो मज़बूत हुजणु खपे जो उन खां सवाइ तव्हांखे को ॿियो नज़र न अचे। ऐं जेकॾहिं तव्हां रब सां इश्क कयो था त पोइ रब ई रब हुजे हर पासे ॾे। ईअं न हुजे त जेकॾहिं पाणी सुकी थो वञे त पखियुनि जीअं उॾी वञो। अक्सर असां वटि ईअं थींदो आहे त ख़्याल हेॾे होॾे थिया त पोइ असां उॾणु शुरू कंदा आहियूं, असां हुन पंहिंजे मंज़िल तां हटणु शुरू कंदा आहियूं, परे वञणु शुरू कंदा आहियूं। पर ॾिसो, मच्छीअ जो मिसाल इन करे ॾिनो वियो छो जो मच्छी पाणीअ खां बिना न रही सघंदी आहे। पाणी हुनजो इश्क आहे। असां हुनखे इश्क जे फ़लसफ़े में वठी सघूं था छो जो हर शइ खे जॾहिं तव्हां तशबीहुनि ऐं इस्तारनि में इस्तेमालु कंदा आहियो त पोइ उनजो मतिलबु इलाही घणो बदिलजी वेंदो आहे, उन में डीपनेस अची वेंदी आहे। सो मच्छी जेकॾहिं पाणीअ मां निकिरे त उहो मरी वेंदी आहे। त ईअं ई आहे त जेकॾहिं तव्हां मालिक सां इश्क कयो था त पोइ तव्हां जे सोच में, तव्हां जे साह में, हर शइ में मालिक हुजणु खपे, उन जी मोहबत हुजणु खपे, उन सां ई तव्हांजो प्रेम हुजणु खपे। उहो ई तव्हांजो इश्क आहे। ऐं दर हक़ीक़त बाक़ी जेके दुनियावी मोहबतूं आहिनि, जंहिंखे असां चऊं था दुनिया में प्यार आहे, इहो सिर्फ़ु दुनिया जो हिकिड़ो दोखो आहे। असल हक़ीक़त ऐं असल जेको इश्क आहे उहो मालिक सां इश्क आहे ऐं उहो अमर आहे। बाक़ी जेके दुनियावी शयूं आहिनि, जॾहिं इंसान ई हिन दुनिया में नथो रहे, जॾहिं इंसान खे ई फना थियणो आहे, इंसान खे ख़तमु थियणो आहे, त पोइ बाक़ी हे जेके शयूं आहिनि इहे भला इन जी कहिड़ी हैसियत आहे, है न? इश्क त बसि मथियो आहे जेको अज़ल खां आहे ऐं हमेशह रहंदो। सो इन करे बसि उहो ई इश्क आहे, उहो ई बक़ा आहे, उहो ई हक़ आहे, उहा ई हक़ीक़त आहे। सो बहरहाल ॻाल्हि ॿोल असांजी हले पई ईअं छो जो इश्क हिन महिल ताईं कहिड़े न फ़लसफ़े खे सम्झी न सघियो आहे। कंहिं ॾाहे खां कंहिं ॿार पुछे बाबा मोहबत छा आहे? चए मोहबत उहा आहे तव्हां हर कंहिंसां कयो था, माउ पीउ सां कयो था, भेनरुनि भाइरुनि सां कयो था। इश्क उहो आहे जेको हिक सां हुजे ऐं उहो इश्क आहे जंहिंखां पोइ जेकॾहिं तव्हांखे उहो इश्क थी वञे त पोइ तव्हांखे सभु शइ विसरी वञे, सिर्फ़ु उहो इश्क यादि हुजे जंहिंसां तव्हां इश्क कयो था, उहा हस्ती यादि हुजे। त इश्क हक़ीक़त में इहो आहे त दुनिया जी हर शइ तव्हां खां परे थी वञे। बहरहाल कलाम ॿुधंदासीं ऐं हाणे तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाइणु चाहींदो? हाणे असांजी जेका मां फिक में आहे फतेहपुर शरीफ़, जंहिंजो बुज़ुर्ग आहे साईं चीज़ल साईं, उन जी चीज़ल साईं जो कलाम। बिस्मिल्लाह।
जंहिंखां सरे न साह तू तरती रुसनतनी शहंशाह थे तो जंहिं माण्हू को सवा तो रही नथो सघे उनसां कावड़ ई न कर अगर उनसां कावड़ कंदे त परताइणो तोखे ई पवंदो कीअं चए थो जंहिंखां सरे न साह अला तू तरती रुसन तही खाड़ी तू झिको थी पांध गिटी गल पा लाल लतीफ चवे वो पाण वनी पर चा मता रुठो ई रहजी वने रड़ी रड़ी रात्या ॾिहा अलामत नेड़े वहायमनी दुखी पंहिंजे दुख जा छा करे बाब नदी सीने सूर सां पिया चाक पवन थाची वो सुण चीज़ लॾिस फ़क़ीर जेके सूरन मंच सड़ी विया सारी छे रोवण सारी छे मतरा चांदी हरवा लाड़े लुड़क अखिन जा मत पेरन ते मुपवा लाड़े लुड़क अखिन जा मत पेरन ते मुपवा लाल लतीफ चवे ओ धरती सब धोआ मदन कन साण लतीफ चवे अॻियों जाने न जाने सामने जाने अॻियों जाने न जाने असां उन्हीं जायूं पंजे पीरन जायूं असां उन्हीं जायूं पंजे मुर्शिद जायूं अॻियों जाने न जाने सोने की जल जाने अॻियों जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं अॻियों जाने न जाने असां उन्हीं जा वो देसी जियां तुसे दर न छदी तुस वो देसी जियां तुसे दर न छदी वो देसी जियां तुसे दर न छदी वो देसी जियां तुसे दर न छदी ई तो हाणे यादो बाणे असां उन्हीं जा ई तो हाणे यादो बाणे असां उन्हीं जा वो असां उन्हीं जा पंजे मुर्शिद जा असां उन्हीं जा पंजे मालिक जा अॻियों जाने न जाने असां उन्हीं जा अॻियों जाने न जाने असां उन्हीं जा वो दोस्त पंहिंजे लाइ दिलड़ी मांदी ओ यार पंजे ले दिलड़ी मां वो दोस्त पंहिंजे लाइ दिलड़ी मांदी वो यार पंहिंजे लाइ दिलड़ी मांदी तो हाणे जो हाणे असां उन्हीं जा आहियूं तो हाणे जो हाणे असां उन्हीं जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं पंहिंजे सोने जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं पंहिंजे मालिक जा आहियूं अॻियों जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं अॻियों जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं
ओची दल आशिक कई त गुहाई ओची दल आशिक कई त गुहाई ओ मालिक आशिक कई त गुहाई ओची दल आशिक कई त गुहाई इहे खाणे तो खाणे असां उन्ही जा आहियूं इहे खाणे तो खाणे असां उन्ही जा आहियूं असां उन्ही जा आहियूं पंहिंजे पीरी जा आहियूं असां उन्ही जा आहियूं पंहिंजे मुर्शिद जा आहियूं अॼु ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं अॼु ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं। वाह वाह, चीज़ल साईं जो कलाम, अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्हीअ जा आहियूं। हक़ीक़त में ॾिठो वञे त करण बि ईअं ई खपे। हा, हो त पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहिनि, हुन सां केरु ॻाल्हाईंदो। इंसान खे करण बि ईअं खपे। हा, उनजी तॾहिं त मां इबादत करणु आगाज़ में खपे। इहा ई त मां इश्क जी ॻाल्हि कई न त जंहिंसां इश्क आहे उन जा थी वञो। ऐं चीज़ल साईं बि इहा ई ॻाल्हि कई न, अॻियो ॼाणे या न ॼाणे पर असां उन्हीअ जा आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि दिलि में तव्हां तस्लीम जॾहिं कयो था त पोइ तव्हां उन ॻाल्हि खे मञियो बि था। वरी लतीफ़ साईं जो जेको आगाज़ में तव्हां ॾोहीड़ो पेश कयो, उन में इहा ॻाल्हि आहे त इंसान ख़बर नाहे छो झको नथो थिए। बिल्कुलु हुनखे जेकॾहिं केरु मां जेकॾहिं को हिकिड़ो जुमिलो चई विझां त अॻियो चवंदो जेसिताईं मां 10 न ॿुधाईंदुमि तेसिताईं मूंखे सुकून कोन मिलंदो। त इंसान जेसिताईं झको न थींदो, जेसिताईं सब्र न कंदो, जेसिताईं शयुनि खे बर्दाश्त न कंदो, तेसिताईं हू कीअं मंज़िल माणींदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। त इक़बाल साहब जो बैत आहे हा हा, है न, ॾोहीड़ो आहे, जी जी, तव्हांखे ॿुधायां थो। अगर कोई मर्तबा चाहो, है न, तो चए थो, थोड़ो मां अॻ में यादि थो अचे, जी जी, आख़िर में चए थो क्योंकि दाना खाक में मिलके गुले गुलजार होता है। वाह 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 वाह। जेको दाणो आहे अगरि तूं खाक में मिलाई जीअंसि, मुंहिंजो हाणे अॻियो लफ़्ज़ ज़हन तो लही वियो आहे, पर यादि हुयो, हाणे कोन थो अचे। सही, बस मतलब कॾहिं कॾहिं मतलब इहो बि आहे वाज़िह त थी दाना वञे खाक में मिलके गुले गुलजार होता है। मतिलबु इंसान जे खाक में मिलजी वेंदो न, जॾहिं अलाह जी इबादत में एतिरो पाण खे मुतमिन कंदो, एतिरो सफ़ा ईअं ज़रो थी वेंदो, त पोइ जेको आहे उहो हक़ीक़ी पंहिंजे महबूब जो दीदार कंदो। बाक़ी हाणे दुनिया जे हिसाब में भॼंदो डुकंदो त पोइ अलाह जो दीदार कॾहिं बि नसीब न थींदो। इहा ई त ॻाल्हि हले पर जेसिताईं इंसान पंहिंजे अंदरि मां खे न मारींदो त मां सभु कुझु आहियां, तेसिताईं पोइ जेकर इहा ॻाल्हि थो करे त मां अलाह खे सम्झां थो या अलाह जे वेझो थी सघां थो त पोइ नामुमकिन आहे। पहिरियों मां खे मारणो, मां खे मारणो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, जी ॿुधाए सघो था पूरो। मिटा दो अपनी हस्ती को हा हा, अगर कोई मर्तबा चाहो। वाह, मिटा दो अपनी हस्ती को अगर कोई मर्तबा चाहो क्योंकि दाना खाक में मिलके गुले गुलजार होता है। वाह 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 वाह, तमामु पंहिंजी हस्ती खे तूं ख़तमु करे छॾ, सफ़ा जो मां का शइ आहियां ई न, मूं में कुझु बि न आहे, पोइ तूं वञी जेको आहे न सभु शइ तोखे हासिल थी वेंदी। सही, लातमाना हूंदे, जेको लातमाना आहे उनखे हर शइ मिलंदी। सही, पर छा आहे त दुनिया जी गर्दिश में ईंदे त पोइ है न, असां इंसाननि पंहिंजे पाण खे दुनिया जे हिननि गर्दिशुनि में विञायो आहे त असां पंहिंजे पाण खां बहितर कंहिंखे सम्झो ई नथा। मतिलबु असां चऊं था त असां अकुले कुल आहियूं, असांखे सभु कुझु ख़बर आहे, हालांकि ख़बर आहे त मां कुझु बि न आहे, मतिलबु असां कुझु बि न आहियूं, पर उनजे बावजूदि असांजे अंदरि में जेका मां आहे, मां हे कयो, मां हो कयो, मां हीअं कयो, मां हिन खे हे ॾिनो, पर तव्हां कुझु बि कोन आहियो। मालिक जेकॾहिं तव्हांखे इहा वसियत न ॾे हा, जेकॾहिं इहा ताक़त न ॾे हा, त तव्हां छा आहियो? तव्हां त कुझु बि न आहियो, तव्हां मिटीअ जा पुतला आहियो, तव्हांखे मिटीअ में मिली वञिणो आहे, सभु फन आहे, ख़तमु। बिल्कुलु बेशक, पर हाणे इंसान उन शइ खे सोचे न, पर असां सोचे कोन थो, हुनजी इबादत घटि थो करे, नमाज़ कोन थो पढ़े, रोज़ा कोन थो रखे। अगरि इहे शयूं कंदो त मज़ो वठंदो न, दुनिया जो मज़ो वठंदो, आख़िरत जो मज़ो वठंदो। पर हाणे असां इन शइ खे सोचूं कोन था, नमाज़ कोन था पढ़ूं, रोज़ा कोन था रखूं, रुगो बसि दुनिया जी ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहियूं। सही, तॾहिं त अॼु मां मौज़ू इहो खयो आहे त दुनिया जेका आहे न वॾो फ़रेब आहे, वॾो धोखो आहे इंसान जे लाइ, ऐं इहो ई इम्तिहान आहे इंसान जो। इंसान जॾहिं हिन दुनिया मां वेंदो, आख़िरत जी ज़िंदगी जॾहिं शुरू थींदी, छो जो असां मुस्लमाननि जो ईमान आख़िरत आहे, जॾहिं आख़िरत जी ज़िंदगी शुरू थींदी त पोइ असांखे ख़बर पवंदी त हिन दुनिया में असां कहिड़ा कारनामा कया आहिनि, असां छा कयो आहे। त इन करे मां चवंदी आहियां उहो कयो जो सुभाणे अलाह खे जवाबु ॾेई सघो, ओतिरो कयो। भले तव्हां घणे पैमाने ते कुझु नथा करे सघो, को वॾो कमु नथा करे सघो, नंढा नंढा कमु कयो, नंढियूं नंढियूं नेकियूं कयो, छो जो लतीफ़ सरकार फरमायो अघे त पा न त मणनि खे बि मोट। सो जेकॾहिं अलाह रब्बुल इज़्ज़त जे बारगाह में तव्हांजी काई शइ क़बूल थियणी हूंदी त पोइ हुनजे लाइ तव्हांखे करोड़े रुपया ख़र्च करण जी ज़रूरत न आहे, पर जेकॾहिं दिलि सां, नेक नियती सां, ईमानदारी सां जेकॾहिं तव्हां पाव बि कंहिंखे ॾियो था त उहो बि तव्हांजो अघी सघे थो। पर छा आहे त अॼोके दौर में शौफ़ तमामु घणो आहे। केरु जेकॾहिं मरी वेंदो त उनजो जेकॾहिं असांखे ख़त्मो करिणो आहे त उते बि 70 आॼी घुराइणी आहे,
जेकॾहिं असांखे का ॿी रस्म अदा करणी आहे त उते बि असांखे सतराजी घुराइणी आहे। मतिलबु ख़ैर पासे ते थी थो वञे ऐं दुनिया जे लाइ जेके कम आहिनि उहे अॻिते अची था वञनि। ऐं जेकॾहिं वरी केरु अकुलमंद को ॾाहो सम्झाईंदो त अब हाणे दुनिया सां त हलणो आहे, मतिलबु दुनिया असांजे लाइ एतिरी इम्पोर्टेंट थी वई आहे, एतिरी ज़रूरी थी वई आहे, जो असां दुनिया जे चकर में रब विसारे वेठा आहियूं त अलाह खे बि त मुंहुं ॾियणो आहे, अॻिते बि वञिणो आहे। ऐं जॾहिं पुछाणो थींदो क़बर में त उन्हनि सवालनि जा जवाब बि ॾियणा आहिनि। इहो न आहे त दुनिया हीअं थी चए त असांखे दुनिया जे चवण ते ई हलणो आहे। हीअ दुनिया दोखो आहे, ॿियो कुझु बि न आहे, सिर्फ़ु फ़रेब आहे। इन ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां सम्झी वञो न, यकीन कयो, ज़िंदगी आसान थी वेंदी। बहरहाल टाइम आहे मुख़्तसिर साईअ जो, साईअ न वधंदासीं, साईअ खां पोइ हिन तंदु खे ॿीहर जोड़ण जी कोशिशि कंदासीं। ॾिसंदा रहिजो तुंहिंजी तंदु तवार। जी व्यूअर्स, मुख़्तसिर ब्रेक खां पोइ भेरो ॿीहर मां सभिनी खे भली कार चवां थी। उमेद कयां थी त हिन महिल ताईं जी जेका असांजी कचहरी रही आहे उन मां यकीनन तव्हां फैज़ हासिल कयो हूंदो ऐं यकीनन तव्हांखे कुझु लाभ मिलियो हूंदो ऐं यकीनन सोचण जे लाइ इलाही कड़ियूं हूंदियूं जिन ते हाणे तव्हां अॻिते सोचींदो ऐं पंहिंजे ज़िंदगी खे जेकॾहिं तव्हां हेतिरो बि चेंज कयो त मां सम्झां थी इहा असांजी अचीवमेंट आहे ऐं इहा असांजी कामयाबी आहे। छो त हीउ प्रोग्राम सिर्फ़ु असां हितां जे माण्हुनि जे लाइ नथा कयूं, बल्कि दुनिया में जेके माण्हू रहनि था उन सभिनी जे लाइ हीउ प्रोग्राम कयूं था त उहे सभई जे पंहिंजे हक़ीक़त खे सम्झी सघनि ऐं पंहिंजे वजूद जी जेका अहमियत आहे, वजूद जी जेका हैसियत आहे उनखे सम्झी सघनि। छो जो अक्सर मां ॾिठो आहे त पंहिंजे असां जेके इंसान आहियूं असां पंहिंजे वजूद मां ई नाशुक्र आहियूं। ॿियूं ॻाल्हियूं हेॾो होॾो जूं त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं पंहिंजे ज़ात जी ॻाल्हि ईंदी आहे त हर कोई माण्हू ॾिसो उहो चवंदा मां त बसि अलाह करे मरी वञा, मुंहिंजी त मतिलबु ज़िंदगी मां तंग अची वियो आहियां, मां बेज़ार थी वियो आहियां। अब जॾहिं आया पंहिंजी मर्ज़ी सां न आयो त वेंदो तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कीअं? अलाह साईं जे हुकुम सां तव्हांजी तख़लीक़ थी ऐं अलाह साईं जो हुकुम थींदो तव्हां हिन दुनिया मां हलिया वेंदो। पोइ तव्हां हिन ज़िंदगी खे छो नथा जियो? तव्हां हिन ज़िंदगी जा जेके मुख़्तसिर लम्हा आहिनि, छो जो चयो वेंदो आहे कंहिं ज़माने में ज़िंदगी 4 ॾींहंनि जी आहे, मां चवंदी लम्हे जी रांदि आहे। कंहिंखे ख़बर न आहे त 2 मिंटनि खां पोइ या 2 लम्हनि खां पोइ असां सां छा थियण वारो आहे। त पोइ जॾहिं इहा बि ख़बर न आहे त अॻिले लम्हे में असां सां छा थींदो, त पोइ एॾी वॾी प्लेनिंग ज़िंदगी जी, पंहिंजी ज़िंदगी खे एक्स्ट्रा कमनि में मसरूफ़ करण जो जवाज़ छा आहे? बहरहाल प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि, इन करे हिन सिलसिले खे असां ख़तमु त मां इन करे न चवंदी आहियां त ख़तमु कंदासीं, छो जो ही हर प्रोग्राम खां पोइ मूंखे लॻंदो आहे त हिकिड़ो सिलसिलो आहे जेको जुड़ंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका असांजे ज़हन में ईंदी आहे, तव्हांजे ज़हननि ताईं दाख़िल थींदी आहे ऐं अलाह कंदो त इहो सिलसिलो अञा वधीक अॻिते वधंदो। यकीनन तव्हांजो सहकार असांखे खपे, तव्हांजी राय असांखे खपे त तव्हांखे हीउ प्रोग्राम कीअं थो लॻे ऐं पसंदि अचणु या न अचणु इहा हर कंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं नई वरी असां हिन मक़सद जे लाइ कयूं था त तव्हांखे हीउ प्रोग्राम पसंदि अचे। असांजो इहो मक़सदु न आहे, असांजो मक़सदु इहो आहे त बसि जेकॾहिं को हिकिड़ो नुक़्तो बि तव्हांजे ज़हन में फिक्स थिए थो, उन नुक़्ते ते तव्हां सोचो था ऐं उहो नुक़्तो तव्हांजे ज़िंदगी में जेकॾहिं हिकिड़ी मामूली तब्दीली बि आणे थो ऐं जेकॾहिं मामूली छिक बि तव्हांखे पंहिंजे रब ॾांहुं थिए थी, त पोइ मां सम्झां थी इहो जेको सिलसिलो असां जोड़ियो आहे तुंहिंजी तंदु तवार जो, इन सिलसिले खे अॻिते वधाइण में असां कामयाबु थिया आहियूं। बहरहाल भगत कबीर जी शाइरी हिन महिल ताईं मां पढ़ां पई ऐं उन जी सम्झाणी मां तव्हां ताईं पहुचायां पई। मां नथी सम्झां त मां इन क़ाबिल आहियां, इन लाइक़ु आहियां त मां कंहिं दाना, कंहिं बुज़ुर्ग, कंहिं सूफ़ी शाइर जे शाइरीअ जो मक़सदु अव्हांखे सम्झाए सघां थी, पर जेतिरो इल्मु आहे ऐं जेतिरो शयुनि खे सम्झो आहे उन हैसियत सां ऐं उन मुताबिक़ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उहो ख़्यालु तव्हां ताईं ज़रूरु मुंतक़िल कजे। भगत कबीर फरमाए थो, कबीरा खड़ा बाज़ार में मांगे सब की खैर, कबीरा खड़ा बाज़ार में मांगे सब की खैर, ना कहू से दोस्ती ना कहू से बैर। मतिलबु न कंहिंसां दोस्ती आहे न ई कंहिंसां बैर आहे। ऐं इहा ई ॻाल्हि त आहे त जेकॾहिं कंहिंसां निभाए नथा सघो त रखो न, जेकॾहिं रखो था त पोइ तोड़ निभायो, है न। बाक़ी हाणे दुश्मनी में छा मिलंदो, असां पंहिंजी ज़िंदगीअ जो समूरो हिसो दुश्मनियुनि में गुज़ारे छॾियो आहे, मोहबत खे परखियो ई न आहे, इश्क ताईं पहुता ई न आहियूं ऐं पोइ वरी असां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं था। त वॾियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि करण सां कुझु बि कोन थींदो आहे। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं तव्हां सम्झो त पोइ तव्हां इलाही कुझु पंहिंजी ज़िंदगी में हासिल करे सघो था। बहरहाल असां सां गॾु मौजूदु आहे फ़क़ीर गौस बख़्श, सो कलाम ॿुधंदासीं, उन खां पोइ वरी तव्हां सां कचहरी कंदासीं। सो कहिड़ो कलाम था ॿुधाइण? हाणे तव्हांखे मां सचल साईं जी काफ़ी ॿुधायां थो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, सचल साईं जो नाम जोगी नाम जंगी अला नाम छिला कमाया हूँ
भज बसीती वड़िया ना तस्बा खड़काया जो दम गाफिल सो दम काफर ये मुर्शिद फरमाया मुर्शिद सनाई किती हजरत बाहू एक पल विच चा बख्शाया तस्बीह फेर मकारा वाली तस्बीह फेर मकारा वाली टिट दाढ़ी की टिटी परावा हक इए खाधुई जिए तरकारी लगदी मिठी न तू मस्जिद मंदिर मड़िया ओ न ते कबर अंधारी ॾिठी न तू मस्जिद मंदिर मड़िया न ते कबर अंधारी ॾिठी ओ पता तॾहिं पहुसई भुलिया जॾहिं मुंहुं ते ओ सही मिटी वो तस्बीह फिरदी मन नहीं फिरदा 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 करता फिरदा कौन फिरदा कौन तुम हम होया तुम होया तुम हम होया तुम होया रलेदा कौन रलेदा कौन तुम हम होया तुम होया तुम हम होया हम तुम होया धूकड़ साज तमाशे धूकड़ साज तमाशे धूकड़ साज तमाशे धूकड़ साज तमाशे ओ धूकड़ साज तमाशे धूकड़ साज तमाशे उत्पल वजेदा कौन वजेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया हम रलेदा कौन रलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया हसन हुसैन शहादत पाई 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 कत्ल करेदा कौन करेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया रलेदा कौन रलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम
फिरदी मन नहीं फिरदा तस्बी फिरदी मन नहीं फिरदा फिरदी मन नहीं फिरदा तस्बी फिरदी मन नहीं फिरदा वो तस्बी फिरदी मन नहीं फिरदा तस्बी फिरदी मन नहीं फिरदा मन का फिरेदा कौन फिरेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया रमत रलेदा कौन रलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया सचल वसदा शहर दराजे सचल वसदा शहर दराजे सचल वसदा शहर दराजे सचल वसदा शहर दराजे वो सचल वसदा शहर दराजे सचल वसदा शहर दराजे वो राम रिजेदा कौन रिजेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया रलेदा कौन रलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया तस्बी फिरंदा है मन नहीं फिरदा मन नहीं फिरदा हर इंसान ईअं आहे त ज़ाहिर ऐं बातन अलॻि अलॻि आहे दर हक़ीक़त हीउ जेको फ़लसफ़ो आहे त इंसान तस्बी त सोरे थो पर मन जे उन मणीअ खे नथो सोरे उन मन जे अंदरि शयुनि खे नथो ॾिसे उन खे नथो परखे उन खे सोरण हक़ीक़त में इहो ई फ़लसफ़ो आहे इहे शयूं आहिनि सो इन करे इन शइ खे सम्झणो आहे जीअं त मां आगाज़ में चयो त सूफ़ी शाइरी खे माण्हू सम्झी सघे थो पर शर्त इहा आहे त मन सां सम्झे रूह सां सम्झे ऐं जेसि ताईं रूह में काई ताक़त नथी वसे जेसि ताईं तव्हां उन ताक़त खे महसूसु नथा कयो तेसि ताईं कुझु बि नथो फिरी सघे सो इन करे ज़रूरी आहे त पहिरियों पंहिंजे अंदरि में झाती पायो ॾिसो उहा ताक़त कहिड़ी आहे उन ताक़त खे परखियो उहा ताक़त हालांकि ईअं न आहे त इंसान खे ॻोल्हण में के वरह लॻी वेंदा सदियूं लॻी वेंदियूं जेकॾहिं दिलि सां तव्हां उनखे ॻोल्हण जी कोशिशि कंदो त लम्हो बि लॻी सघे थो वक़्तु बि लॻी सघे थो उहा मालिक जी मर्ज़ी आहे त कॾहिं तव्हांजे रूह जे अंदरि उन ताक़त खे दाख़िल करे थो ऐं उन ताक़त खे महसूसु करण जी सघ तव्हांजे अंदरि पैदा करे थो जॾहिं इंसानु महसूसु कंदो आहे त पोइ जॾहिं मां आगाज़ में चयो त पोइ वञी उहो भेट वसाईंदो आहे उनजो हिन दुनिया सां को तालुक़ु न हूंदो छो जो उन ताक़त ते उनखे एतिरो यकीन हूंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त जेकॾहिं मां ऋण में बि वञी वेहंदुसि त मूंखे मालिक ॾींदो अलाह साईं मूंखे रिज़िक ॾींदो मूंखे मां बुखियो कोन सुम्हंदुसि या मूंखे का तकलीफ़ न ईंदी बंदा मां तोखे बुखियो उथारींदुमि पर सुम्हाईंदुमि कॾहिं बि बुखियो सुभान अल्लाह तमामु सुहिणी ॻाल्हि वॾी महिरबानी लख थोरा अवांजा अवां हिते कही आयो असांजी सॾ ते अवां जी चयो ऐं ॾाढो सुठो लॻो अॼु माशाल्लाह तव्हांजो जेको इंतिख़ाब रहियो उहो इंतिख़ाब ॿुधी करे यकीनन इलाही लाभ असांजे व्यूअर्स खे मिलियो हूंदो ऐं घणो कुझु हाणे हिन शाइरी जे हवाले सां बि सोचींदा अवांजे पूरे सुंग जी थोराइती ऐं लख अहसान अवां हिते आयो शहज़ाद अब्दुल्ला वॾी महिरबानी अवां जी वॾी महिरबानी अवां हिते आयो ऐं व्यूअर्स मोकिलाणी न आहे छो जो वरी असांखे मिलणो आहे वरी जुड़णो आहे हिन तंदु खे जोड़णो आहे ईअं टुटणु कोन ॾींदासीं ऐं तव्हां बि कोशिशि कयो त हिन तंदु खे तव्हां ॻंढियो ऐं ॿियनि खे बि तव्हां हीउ पैगाम हिते ख़तमु न थियणु खपे बल्कि हीउ पैगाम ॿियनि ताईं पहुचणु खपे ऐं ॿियनि ताईं पहुचाइण जी ज़िमेदारी तव्हांजी आहे जॾहिं घर में वेहो घर भातियुनि सां वेहो दोस्तनि सां वेहो दुनिया जी हर शइ जी कचहरी असां कयूं था पर जेकॾहिं कुझु वक़्तु असां हीअ कचहरी कंदासीं सूफ़ी कचहरी कंदासीं पंहिंजे मन जी ॻाल्हि कंदासीं पंहिंजे वजूद जी ॻाल्हि कंदासीं उन हैसियत खे सम्झंदासीं त यकीन कयो तव्हांजी उन गुफ़्तगू सां थी सघे थो त ॿियनि जे अंदरि बि उहे तब्दीलियूं पैदा थियनि इन करे कोशिशि कंदा कयो जॾहिं बि कंहिं हुजूम में वेहो त नेक ॻाल्हि ऐं सुठी ॻाल्हि कंदा कयो इजाज़त जो वक़्तु आहे इंशाअल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त वरी मां सभिनी सां नेक्स्ट वीक मुलाक़ात थींदी पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़िया करीम खे मुंहिंजी पूरी टीम खे फ़िलहाल जे लाइ इजाज़त ॾींदा अलाह जे अमान में आए